जेकबाबाद मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ जेकबाबाद में 20 साल अॻु क़तल थियल सैयद अनवर अली शाह जे खून जे मामले लाइ मेड़े काफ़िलो सैयद नूर रहमान खान जखरानी जी अॻुवानी में क़ुरान पाक ऐं इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन में सैयद बिरादरीअ वटि पहुतो। सैयद बिरादरी पारां सैयद साबिर अली शाह, सैयद आसिफ अली शाह, सैयद कमाल शाह जूनियर पारां क़ुरान पाक ऐं काफ़िले में शामिल इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन जंहिंमें सरदार नूर रहमान जखरानी समेत ॿियनि मुअज़्ज़िज़ीन खे मान ॾींदे इल्ज़ाम हेठि आयल मूसानी जखरानी धुर खे सैयद अनवर अली शाह जो खून माफ़ करे छॾियो। उन मौक़े ते मेड़े काफ़िले में मुक़दम मीर खान जखरानी, मुक़दम मुस्केफ जखरानी, मुक़दम नबीदाद जखरानी, मुक़दम शहज़ादो जखरानी, मुक़दम मीर हसन जखरानी, मियूं जखरानी ॿिया गॾु हुआ। उन मौक़े ते धुरनि खे खीरखंड करे सैयद साबिर हुसैन शाह, सैयद आसिफ हुसैन शाह, सैयद कमाल शाह जूनियर पारां दुआ बख़्शिश घुरी वई। उन मौक़े ते सैयद साबिर हुसैन शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सैयद घराणो साबिरीन ऐं बख़्शिश जो घराणो आहे। असांजी कंहिंसां कंहिं बि क़िस्म जी दुश्मनी नाहे हूंदी। असीं रब जी रज़ा हासिल करण लाइ पंहिंजे भाउ शहीद अनवर अली शाह जो खून माफ़ कयो आहे ऐं चयो त असां हमेशह सभिनी लाइ दुआगो आहियूं।